ओम शांति। अदिति महावाक्य हिन सहज मार्ग में मुश्किल जो कारण ऐं निवारण 17/3/1981 जा महावाक्य आहिनि। अॼु विशेष डबल विदेशी ॿारनि सां बाप दादा मिलण आहिनि। बाबा अॼु कंहिंसां मिलण आहिनि? विशेष डबल विदेशी ॿारनि सां मिलण आहिनि। डबल विदेशी डबल भाग्यशाली छो? डबल विदेशी डबल भाग्यशाली छो आहिनि? हिकु त बाप दादा खे ॼाणो, वर्से जे अधिकारी थिया। ॿियो लास्ट में ईंदे बि फास्ट हली वेंदा। डबल विदेशी बाप दादा खे ॼाणियो, बाप दादा सां वरसो वरितो और सोचो विदेश में रही करे हिकदमि ॿियो धर्म, क्रिश्चियन धर्म, ॿिए धर्म में अची करे, है ना, ॿिए धर्म में अची करे हुननि बाप दादा खे पहचानियो। केॾी वॾी ॻाल्हि आहे न। हिते त भारतवासी जो ख़ुदि देवी देवताउनि खे मञंदा आहिनि, शिव खे मञंदा आहिनि, लक्ष्मी नारायण खे मञंदा आहिनि, राम सीता खे मञंदा आहिनि। उहो बि मञण वारा बि बाबा खे न पहचाने सघंदा, लेकिन विदेश में रहण वारा बि बाप दादा खे पहचाने वठंदा आहिनि, बाबा जे वर्से जा अधिकारी ठहींदा आहिनि। त उहे केॾा भाग्यशाली आहिनि। ॿियो लास्ट में ईंदे बि फर्स्ट वञण जी ॾाढी ई उम्मीदवार हूंदी। छो जे विदेश में आहे न, जेकी आत्मा आहे न, उन्हनि में हिकु विशेषता आहे कि वो जो सोचे वठंदा आहिनि न, भई छॾिणो आहे त छॾिणो ई आहे, धारण करिणो आहे त धारण करिणो ई आहे, है न। जे विदेशी जॾहिं ईंदा आहिनि न बाबा जे घर में, पोइ जॾहिं वेंदा आहिनि न वापसि, त वञण खां ई कमाइण शुरू करे छॾंदा ऐं ॿिए बार अचण जे लाइ पैसा जमा करण लॻी वेंदा। त सोचो उन्हनि जी हिक ई लग्न में मग्न रहंदा आहिनि, लास्ट में ईंदे बि फास्ट हली वेंदा आहिनि। लास्ट में अचण वारा कहिड़े हिसाब सां भाग्यशाली आहिनि? जो ठहिया आहिनि, जो ठहे आहिनि, बने बनाए आया आहिनि। छो जी बाबा चईंदा आहिनि न, विदेशी वारा विदेश में छा थींदो आहे कि विदेश में जो चीजूं हाणे पुराणी थी वयूं आहिनि, वो भारत में हाणे अचनि थियूं, त हुननि खे पहिरियों ई वो यूज़ करे थकिजी पयूं आहिनि। जीअं त हाणे उपराम थी वयूं आहिनि। विदेश में हिकु इहे बि विशेषता आहे कि जो बि नई चीज ईंदी आहे, जीअं अॼु भारत में आई आहे न, त उहा चीज जीअं विदेश में पुराणी थी वई आहे, उन्हनि ॾाढी यूज़ करे छॾी आहे, त उहे वैसे खां ई उपराम ई आहिनि। मतलब वो दुनिया में हिन चीजनि सां इन्हनि सभिनि खे यूज़ करे थकिजी पियूं आहिनि। त बाबा चवनि था हिन करे आहे न, हीअं आहिनि कि वैराग्य त हुननि में पहिरियों ई आहे, उपराम त उहो वैसे ई आहिनि। पोइ हिकदमि सां जॾहिं बाबा जो परिचय मिलंदो आहे ऐं समय जी पहचान थींदी आहे, त झटि अची वेंदा आहिनि कि त बरोबरी त उहो ई समय आहे। त इन करे विदेशी मतिलबु जीअं ठहियल आया आहिनि। पहिरियों वारे ॿारनि मनन कयो, महिनत कई, मक्खन कढियो। और वैसे भी विदेशी जॾहिं हाणे यज्ञ में भी आया आहिनि, त यज्ञ में भी हाणे ज्ञान केॾो स्पष्ट आहे। ये ज्ञान छा आहे? तव्हां कंहिंखे इज़ी तरीक़े सां ये ज्ञान ॿुधायो त छा चई सघंदा? इहे ई चईंदा न, भई हाणे कलयुग खां पोइ सतयुग अचण वारो आहे, त सभु ख़तम थी वेंदो। सतयुग में तव्हां वटि केतिरो धन हूंदो, तव्हां छा कंदा, उनजे लाइ हाणे भॻवानु वरसो थो ॾे। बसि सिंपल ॻाल्हि आहे न। ज्ञान खे अगरि तव्हां सहज रीति कंहिंखे ॿुधाइण चाहियो, त ज्यादा कुझु न, तव्हां इहे ॿुधाए सघंदा आहियो न कि हिन समय न, हाणे कलयुग खां पोइ सतयुग अचण वारो आहे। वैसे बि हाणे ॾिठी इंडिया पाकिस्तान जी लड़ाई, ऐं विदेश में त थिए ई थी। हाणे हिन दुनिया में सतयुग अचण वारो आहे, हुनजे लाइ भॻवानु असांखे वरसो थो ॾे। हुन दुनिया में असांखे कीअं रहणो आहे उहो सिखाए थो, आत्मा इन में शक्ति थो भरे।
बस ख़त्म ॻाल्हि। पहिरियों थोड़ी एॾो स्पष्ट पतो हुयो। पहिरियों पहिरियों त शिव बाबा निराकार हीअं आया हीअं बि यादि न कंदा हुया माण्हू। एॾो स्पष्ट बाबा जो रूप बि न पतो हुयो। त हाणे जेका ॿार अचनि था उन्हनि जे लाइ त जीअं मक्खन रेडी आहे। पहिरीं वारे ॿारनि त मनन कयो, महिनत कई, मक्खन कढियो, तव्हां सभु मक्खन खाइण जे समय ते अची विया आहियो। तव्हां माण्हुनि जे लाइ ॾाढो ॾाढो सहज आहे, छो जी पहिरीं वारा ॿार रास्तो तय करे अनुभवी ठही विया। ऐं तव्हां सभी उन अनुभवियुनि जे सहयोग सां सहज जी मंज़िल ते पहुची विया आहियो। पहिरियों वारे माण्हुनि छा कयो? ॾिसो घर में बि आहे, अगरि पंहिंजे ॾाॾा परदादा जी कहानी अगरि हाणे माण्हू ॿुधनि जेका करोड़पति हूंदा त उहो चईंदा न, हमेशह ॾिसो था कोई बि वॾो माण्हू आहे न उनजी कहानी हमेशह नंढेपन खां ई ॾेखारींदा आहिनि। मतिलबु पहिरियों हुननि चांहि बि विकिणी, रिक्शा बि हलाई, इहे बि कयो, नंढो कमु, ऐं हाणे उहे करोड़पति आहिनि। जीअं वॾा वॾा एक्टरनि जी कहानी, या कोई कोई पॉलिटिशियन हूंदो आहे, कोई कोई बिज़नेसमैन हूंदो आहे, जंहिंजा ॿार हाणे आया आहिनि उन्हनि त पैसो ई ॾिठो आहे, लेकिन उन्हनि जे दादा परदादा उन्हनि जे पीउ कीअं महिनत कई, उन्हनि ओड़ो समय थोड़ी ॾिठो। छा पता उहो पिछले जन्मनि में हुनजो पीउ हुजे, ॾाॾो दादो ई हुजे, हाणे वरी ॿियो जन्म वठी, लेकिन हाणे हुनखे यादि थोड़ी आहे। त ईअं ई बाबा चवनि था, ॾिसो ब्रह्मा बाबा मम्मा दादिन केॾी महिनत कई। हाणे बि चाहे यज्ञ में जो बि हले थो शुरू जो ई हले थो न, ये बटियूं जॾहिं अव्यक्त बाप दादा थिया तॾहिं खां ईअं शुरू थियो, ईअं सिस्टम शुरू थियो, उहो ई हले थो न। त इहे सभु पहिरियों वारनि जी महिनत कयल हाणे माण्हू सिर्फ़ अचनि था, हाणे कोई महिनत थोड़ी आहे। हाणे त ज्ञान बि सहज थी वियो आहे, सिस्टम बि सभिनि खे सम्झ में अची वियो आहे। त तव्हां माण्हुनि जे लाइ ॾाढो ॾाढो सहज आहे, छो जी पहिरियों वारे ॿारनि रास्तो तई करे अनुभवी ठही विया, ऐं तव्हां हुन अनुभवनि जे सहयोग सां सहज जी मंज़िल ते पहुचो था। त डबल भाग्यशाली थी विया न। निमित बाबा विदेशनि जे लाइ चवनि था, लेकिन आहे सभिनि जे लाइ। डबल भाग्य त ड्रामा अनुसार मिलियो ई आहे, हाणे ॿियो अॻियां छा करणो आहे। जीअं अनुभवी महारथी निमित आत्मा आहिनि, तव्हां सभिनि जी अनुभवनि द्वारा सेवा कई। जीअं अनुभवी महारथी निमित आत्मा आहियूं, दादिन तव्हांजी सेवा कई न। सभु पंहिंजे अनुभव बि दादिन जा बि अनुभव हुया, ॿुधाईंदा हुया पहिरियों। उहो तव्हां सभिनि खे पंहिंजे अनुभवनि जे आधार सां अनेकनि खे अनुभवी ठाहिणो। हाणे न भले कंहिंखे ज्ञान न ॾियो भले, लेकिन तव्हांखे ज्ञान में अची करे छा छा अनुभव थियो आहे, बाबा जी मदद तव्हांखे कीअं कीअं मिलंदी आहे, कीअं तव्हां जीवन में तव्हांखे बाबा अॻियां हेसि ताईं लाया आहिनि, बाबा जी शक्ति उहो माण्हुनि खे ॿुधायो। ॾिसो कोई बि माण्हू हूंदो आहे न, चईंदा आहिनि न कि पहिरियों मां ईअं न हुयमि, जॾहिं मां हुन मंदिर वयमि न, हुन देवी जा दर्शन कया, पोइ मूंखे हीअं लॻियो, तॾहिं खां मुंहिंजो जीवन ठही वियो। त तव्हां हीअं बि ॿुधाए सघंदा आहियो बाबा जे लाइ, छो न ॿुधाए सघंदा आहियो। तव्हां ॿुधायो मां परमात्मा खे ईअं ई यादि कंदी आहियां, हीअं ई यादि करण सां मूंखे हीअं हीअं फ़र्क़ु पियो आहे। सम्झो तव्हांखे बीमारी आहे कोई, माण्हू ॿुधाईंदा आहिनि न, हा मां पहिरियों ॾाढी बीमार हुयमि, पोइ मां हीअं कयो, त तव्हां बि बाबा जी मदद वठो बीमारी में, पोइ हुन में जो अनुभव थिए उहो ॿियनि खे ॿुधायो कि मां बाबा खे यादि करे हीअं कयो, मां बाबा खे यादि करे हीअं कयो, बाबा मुंहिंजी एॾी मदद कई। बाबा न त चओ परम पिता, न त चओ शिव बाबा, है न, इहो ई सभिनि खां मिठो नाम आहे न, शिव बाबा।
जेको पंहिंजे धर्म जो न बि हुजे लेकिन शिव बाबा मतिलबु आत्मा जो पिता परमात्मा चओ असां हुनखे शिव बाबा चईंदा आहियूं। शिव बाबा खे मां यादि कयो, शिव मां त सुबुह जो उथी न पई सघां, पर मां शिव बाबा खे यादि कयो, शिव बाबा खे चयो। हीअं हीअं तव्हां कंहिंखे पंहिंजो अनुभव ॿुधाईंदो न, त उहो बि जॾहिं दुखी थींदा न, त दुख में त ॾिसो कोई कहिड़ी बि दवा ॾे, कोई कंहिंखे बि चए हिन वटि हली हिन वटि हली वञ, सभु हली वेंदा आहिनि, है न। हुन समय वैसे त माण्हू न बि वञे, लेकिन जॾहिं दुख थींदो आहे न, त माण्हू चईंदा न हिन टिकाणे वञ, हिन मंदिर वञ, हिन साईं वटि वञ, त हली वेंदा। त तव्हां बि ॿुधायो, पंहिंजा अनुभव ॿुधायो कि मां कीअं शिव बाबा खे यादि कंदी आहियां, शिव बाबा जे ज्ञान सां मुंहिंजे जीवन में छा छा मूंखे परिवर्तन मदद मिली। त बाबा चवनि था जीअं महारथ निमित आत्माउनि तव्हांखे अनुभव द्वारा ॿुधाई सिखाई सेवा कई, ईअं तव्हां बि पंहिंजे अनुभव द्वारा अनेकनि खे अनुभवी ठाहियो। अनुभव ॿुधाइण त सहज आहे न, भले तव्हां कंहिंखे ज्ञान न ॾेई सघो, के अनुभव ॿुधाइण त सहज आहे। एतिरो सहज अनुभव कंदा आहियूं, मुश्किल लॻंदो। हिकु त अनुभव जे आधार जे कारण सहज आहे, ॿी ॻाल्हि आहे आदि खां अंत ताईं जो ज्ञान हिकु कहानी जे रूप में बाप दादा ॿुधाईंदा आहिनि। हिकु त तव्हां अनुभव द्वारा माण्हुनि खे अनुभवी ठाहे सघंदा आहियो, हर पॉइंट जो बि, है न। सम्झो अगरि कंहिंमें तव्हां इहे एक्सपेरिमेंट करे ॾिसो, बाबा चईंदा आहिनि न, अगरि तव्हांखे ॾाढो क्रोध ईंदो आहे त तव्हां यादि करो मुंहिंजा मिठा बाबा, या मां शांत स्वरूप आहियां। हीअं तव्हां ज्ञान खे प्रैक्टिकल में पंहिंजे जीवन में लायो, ऐं हुन समय लाईंदे समय तव्हांखे छा फ़ाइदो थिए थो, छा सफलता मिले थी, उहो तव्हां ॿियनि खे ॿुधायो। त हुननि द्वारा चलो कुझु बि न, तव्हां बार बार शिव बाबा शिव बाबा शिव बाबा चईंदा, हुननि जे मुख में बि शिव बाबा त ईंदो, कम से कम इहे त उहो हुनजे दिमाग़ में वेही रहंदो न, हिन शिव बाबा अथसि। जेके माण्हू चईंदा आहिनि त सॼो टिकाणा बसि गुरू गुरू ई कंदी रही। तव्हां बि पंहिंजो अनुभव ॿुधाए करे शिव बाबा हीअं चई, शिव बाबा हीअं चई, मां थकल हुयमि, शिव बाबा खे चयो, शिव बाबा मुंहिंजो सभु कमु कराए छॾियो। शिव बाबा खे चई कोई आहे, शक्ति तव्हां सां गॾु आहे, मूंखे तव्हां शिव बाबा चईंदा आहियो। पोइ अगरि फुर्सत मिले त ॿुधायो भई शिव बाबा मतिलबु असांजी आत्मा जो कीअं हूंदो आहे, कम से कम उहो तव्हांखे हुन रीति त पहचानंदी, शिव बाबा खे यादि कंदी आहे, हिन जो त शिव बाबा अथसि न, उहो ई मदद कंदो। त बाबा चईंदा आहिनि कि हिकु त अनुभव जे आधार जे कारण सहज आहे, ॿी ॻाल्हि आहे कि जो बाबा असांखे आदि खां अंत ताईं जी कहानी, ज्ञान हिकु कहानी जे रूप में बाबा ॿुधाईंदा आहिनि। त कहानी ॿुधण ॿुधाइण त सहज थींदी आहे न, है न। त तव्हां कंहिं समय चक्कर जो ज्ञान कहानी जे रूप में ॿुधाए सघंदा आहियो। ॾाढो रमणीक ठहिणो पवंदो आहे, ॾाढो बहुरूपी बि ठहिणो पवंदो, काथे कीअं ज्ञान ॾियणो। भई ॾिसो अगरि कोई माण्हू चए अरे दुनिया में त ॾाढो दुख आहे, कोई तव्हां वटि अचे या तव्हांखे चए अरे हीअं आहे हीअं आहे, ॾिस हीअं थो थिए दुनिया में, त तव्हां हुनखे ॿुधायो भई ॾिस मां तोखे हिकु ॻाल्हि थी ॿुधायां, भई हिन दुनिया में न पहिरियों सत्युग हुयो, त ईअं ई थींदो हुयो, पोइ धीरे धीरे असांजी आत्मा जी शक्ति ख़तम थी वई, पोइ हीअं हीअं दुनिया में शुरू थियो, तॾहिं खां हीअं दुख शुरू थियो आहे। हाणे त कीअं आत्मा में शक्ति सम्झ ज्ञान गुण आहे ई न, हिन करे दुनिया अहिड़ी थी वई आहे। हाणे वरी भॻवान असांजे लाइ नई दुनिया ठाहिण आयो, सुठी दुनिया, उनमें कोई दुख न हूंदो। त इहे सोचे करे हुनखे कम से कम दिलासो त मिलंदो भई इहा दुनिया हाणे, न त माण्हू त सोचदा आहिनि अञा कलयुग शुरू थियो आहे,
है न अज्ञानी माण्हुनि खां पुछंदा न हू त चईंदा कलयुग अञा शुरू ई थियो आहे। त कोई कोई त अञा वीचारा ॿियो दुखी परेशान थी वेंदा आहिनि की अञा ॿियो बि ईअं अलाए छा थींदो। त तव्हां कम से कम कहानी जे रूप में उन्हनि खे ख़ुशख़बरी त ॿुधाए सघंदा आहियो। बसि हाणे थोरा सा ॾींहं आहिनि हुन खां पोइ त असांजी नई दुनिया ईंदी न हुन में इहे दुख न थी न हूंदो। असांजे लाइ परमात्मा नई दुनिया यादि थो करे शिव बाबा खे यादि करो त तव्हां बि हुन दुनिया में। टी ॻाल्हि छा आहे बाबा हाणे जो ॿुधाइनि था उहो आपस में सर्व आत्मा आहिनि। पहिरीं बार सर्व आत्मा आहिनि पहिरीं बार न ॿुधियो लेकिन अनेक बार ॿुधियो आहे। त हाणे रिपीट था करो न बाबा असांखे छा था ॿुधाइनि की हमेशह सम्झो की असां मतलब की बाबा ॿुधाइनि था न ॿियनि खे असांखे कीअं सेवा करणी। त टी ॻाल्हि बाबा असांखे ॿुधाइनि था की टी ॻाल्हि छा आहे की जो बि तव्हां हाणे करो था ॿुधो था बाबा जो असांखे ॿुधाइनि था उहो असां कई बार ॿुधी आहे। त कोई बि ॻाल्हि खे रिपीट करण में ॿुधण व ॿुधाइण में अति सहज थी वेंदो। त हमेशह सम्झो की अनेक बार असां बि ॿुधी आहे अनेक बार असां बि ईअं ॿुधायो आहे त सहज थी वेंदो। नई ॻाल्हि मुश्किल लॻंदी आहे लेकिन कई बार जी ॿुधी हुई ॻाल्हि कई बार जी ॿुधी हुई ॻाल्हियूं मुश्किल न लॻंदी है न। त बाबा चवनि था कि रिपीट करण मुश्किल न लॻंदियूं आहिनि। कोई बि ॻाल्हि खे रिपीट करण ॿुधण या ॿुधाइण त अति सहज आहे। नई ॻाल्हि मुश्किल लॻंदी आहे लेकिन कई बार जी सुनी हुई ॻाल्हियूं रिपीट करण त अति सहज आहे। यादि के ॾिसो केतिरे प्यारे ऐं समीप संबंधनि जी यादि आहे। यादि के ॾिसो केतिरे प्यारे ऐं समीप संबंधनि जी यादि आहे बाबा सां गॾु। नज़दीक जे संबंधनि खे यादि करणु मुश्किल न हूंदो न चाहींदे बि हुनजी यादि ईंदी रहे। न बाबा सां असांजो केॾो नज़दीक संबंध त असांखे बाबा सां उहो नज़दीक संबंध जो अनुभव करणो आहे त यादि सहज थी वेंदी। प्राप्ति ॾिसो प्राप्ति जे आधार ते यादि करण बि सहज थी वेंदी। त बाबा हाणे ॿुधाइनि था कि बाबा खे यादि करणु केॾो सहज आहे। हमेशह पंहिंजी प्राप्ति खे ॾिसो है न पंहिंजी प्राप्ति खे ॾिसो संबंध खे ॾिसो बाबा सां असांजो केॾो समीप संबंध त संबंध खे ॾिसंदव प्राप्ति खे ॾिसंदव त यादि करण बि सहज थी वेंदो। न चाहींदे बि बाबा जी यादि ईंदी आहे। प्राप्ति ॾिसो प्राप्ति जे आधार ते बि यादि करणु अति सहज आहे। है न बाबा असांजा बाप बि आहिनि टीचर बि आहिनि सतगुरु बि आहिनि दोस्त बि आहिनि साजन बि आहे शिव साधन आहे न असांजो शिव दोस्त बि आहे डॉक्टर बि आहे असांजी हर समय ध्यानु रखण वारो टेक केयर बि आहे है न। त केॾा सारा संबंध आहिनि बाबा सां गॾु असांजा। त बाबा सां केॾा अति संबंध आहिनि नज़दीक सां। हुन संबंध जे आधार ते कोई बि काथे बि सूर थिए माण्हू खे पंहिंजे ॿारनि खे सॾु कंदो आहे पंहिंजे पति खे यादि कंदो या पंहिंजी माउ खे यादि कंदो अरे मम्मी ॾाढो सूर थो थिए मम्मी चईंदे पोइ देहदारी मम्मी यादि न अचणी खपे। मम्मी मतलब ब्रह्मा मम्मा शिव बाबा खे मां मञो त हाणे असांखे शरीर में बि काथे सूर थिए न त शिव बाबा तॾहिं उहो मन सां जॾहिं दिलि सां जॾहिं हुन संबंध सां यादि कंदव त जीअं उहो दवाई थी तव्हां इहे करे ॾिसो
सिर्फ़ ॿुधण में त सुठो लॻंदो आहे, लेकिन जॾहिं कंदा न, मतलब हाणे बाबा तो चईंदा आहिनि न, सभु कुझु मुंहिंजो सम्झो। शरीर बि भॻवान जो ई आहे, बाबा जो ई आहे। हाणे शरीर में कॾहिं काथे सूर थो थिए, कॾहिं काथे सूर थो थिए, कॾहिं गले में अलाए छा थिए, कॾहिं पेट में अलाए छा थिए, कॾहिं टंग में छा थिए। शिव बाबा, तव्हांजे शरीर जे गले में सूर थो थिए, पेर में सूर थो थिए, शिव बाबा उथो, शिव बाबा वियो, शिव बाबा। जीअं त असां दवाई था वठूं, के माण्हुनि जो हूंदो आहे न, बार बार दवाई वठंदा रहियूं, उथदे दवाई, वरी सूंघ दवाई, पेट में अलाए दवाई वठंदा रहियूं। त तव्हां कहिड़ी दवाई वठो? शिव बाबा। शिव बाबा कहिड़ा? जी आत्मा जो डॉक्टर समझो, पीउ समझो, जो बि समझो, है न। जॾहिं सूर थींदो आहे त माण्हू चवंदा न, अरे ऐ ऐ कंदो आहे, अल्लाह अल्लाह कंदो आहे, ऐ कंदो आहे, या कुझु ॿियो चईंदो। त हाणे सम्झो तव्हांखे टंग में सूर आहे, तव्हां उथो था, सूर थो थिए, त जीअं ई उथो चयो शिव बाबा। हलो सूर थो थिए, शिव बाबा। पेट में सूर थो थिए, तो शिव बाबा। मतलब सूर जी स्मृति, उहा हुन रीति यादि न करो कि अरे हेॾो सूर थो थिए, टंग उथी नथी सघां मां। ये सभु चइण जे बदिले त शिव बाबा। शिव बाबा मतलब आत्मा जो पिता, या डॉक्टर, या पंहिंजो पुट समझो, धीउ समझो, मां समझो, जो बि समझो, या हुनखे दवाई समझो, या लाठी समझो, है न। त हीअ हिन रीति बाबा खे यादि करणु केॾो सहज आहे। छो छोकी बाबा सां असांजो हेॾो प्यारो, हेॾो समीप जो संबंध आहे। सोचो अॼु बाबा चई न मोदी में सुख वारे कि बाबा मूंखे पढ़ाइनि था, इहो यादि रखो कि बाबा मुंहिंजे लाइ हिन दुनिया में आया आहिनि। बाबा चईंदा आहिनि न, तव्हां ई मूंखे सॾु कयो आहे, हाणे मां आयो आहियां, त मां जो चवां थो उहो करो, मूंसां मिलो, मूंसां ॻाल्हायो, खाओ। हर हिकु एॾा ॿार दुनिया में बाबा खे यादि कंदा आहिनि, है न। केॾा सारा ॿार शिव बाबा खे पहचाने चुकिया आहिनि, शिव बाबा खे हुन रीति यादि बि था करनि। त हिकु शिव बाबा अनेकनि जो आहे, अनेकनि जो हूंदे में बि सभिनि खे पर्सनल फीलिंग ॾींदो आहे। जी ॾेखारींदा आहिनि न हिकु रास कृष्ण जी, हिकु कृष्ण अनेक गोपियुनि सां गॾु नचे थो, त उहा असली में छा आहे कि हिकु शिव बाबा, निराकार बाबा, हुनखे जाते बि विदेश में बि कोई दिलि सां यादि कंदो न शिव बाबा, त हुननि खे लॻंदो कि शिव बाबा मुंहिंजो आहे, मूंसां ई थो ॻाल्हाए, मूंसां ई थो घुमे, मुंहिंजो ई ध्यानु थो रखे, है न। छोकी शिव बाबा त पंहिंजी किरननि द्वारा, जंहिंजो बुद्धि योग बाबा सां जुड़ल हूंदो न, जेतिरो तव्हांजे अगरि मन में बसि हिकु बाबा ई यादि ईंदो, बुद्धि में हिकु ई हूंदो कि न तव्हां ई करो, है न। मूंखे कंहिं डॉक्टर वटि न वञिणो, मूंखे कोई दवाई न वठणी आहे, तव्हां ई करो। बाबा त चईंदा आहिनि अगरि आहे त ठीकु आहे दवाई, लेकिन अगरि सम्झो कंहिं वटि पैसा न बि आहिनि, या कंहिं वटि कोई उहा सुविधा ई न आहे हेॾे होॾे वञनि करण, न कई माण्हुनि खे सुविधा आहे, पैसो आहे, त बाबा हुन रीति चईंदा आहिनि कि दवाई वठो, छॾो करो। पर हर हिकु जी आहे, कंहिं वटि हूंदो बि आहे न, त उहो सोचदा आहिनि कि न शिव बाबा ई पंहिंजी, बाबा जी यादि में खाऊं था, उथऊं था, उहो ठीकु करे छोकी शिव बाबा सज्जन बि आहे। वैसे त आत्मा जो ट्रीटमेंट कंदा आहिनि, लेकिन शरीर जी लाइ बि मदद कंदा ई आहिनि, लेकिन पोइ उन्हनि खे कीअं मदद मिलंदी कि तव्हांजो बुद्धि योग हेॾो लॻल हूंदो शिव बाबा सां, है न। त सोचो विदेश में बि कोई माण्हू कॾहिं बि यादि करे, कोई न, सिर्फ़ भक्त माण्हू अलॻि अलॻि रूपनि में यादि करे,
पोइ एॾा सारा धर्म वारा अलॻि अलॻि ग्रुपनि में यादि करनि, एॾा सारा गुरु मत पंथ जेका नंढा नंढा संस्थायूं आहिनि उन्हनि में बि जो बि आहिनि देर वारी गुरु संत सन्यासी, लेकिन उन्हनि खे बि माण्हू भॻवान त सम्झंदो आहे, त भॻवान त शिव बाबा त उन्हनि वॾनि द्वारा बि जेका बि मत पंथ जा जेका वॾा आहिनि उन्हनि द्वारा बि उन्हनि खे माण्हुनि जी मदद करणी पवंदी आहे। कोई माण्हू शिव बाबा खे भॻवान खे शिव बाबा खे पेड़नि जे रूप में यादि थो करे, कोई सांप जे रूप में, कोई अलॻि अलॻि जीव जंतुनि जे रूप में, कोई पाणी जे रूप में, कोई धरती पेड़ पौधा न हवा आकाश सूर्य चांद। त सोचो हिकु शिव बाबा ऐं हुन हिकु आत्मा खे माण्हू केॾे सारे रूपनि में यादि थो करे, है न। जीअं सम्झो तव्हां आहियो, तव्हां बि आत्मा आहियो, तव्हां आत्मा खे कोई मां जे रूप में यादि थो करे, कोई ज़ाल जे, कोई धीअ जे, कोई पुट जे, तव्हांजा जेका पिछला जन्म हूंदा जेको पुराणो शरीर छॾे आयो हूंदो हुते बि अगरि कोई यादि कंदो हुजे हा हीअ असांजी फलानी हुई फलानी हुई, त तव्हां बि हिकु आत्मा आहियो ऐं तव्हांखे बि कंहिं न कंहिं इष्ट जे रूप में माण्हू यादि कंदो हूंदो। 33 करोड़ में त आहियो न, है न। 33 करोड़ में आहियो त काथे न काथे तव्हांखे कंहिं न कंहिं रूप में यादि कंदा हूंदा। त यही शिव बाबा खे त पूरो विश्व अलॻि अलॻि नाम रूप सां यादि थो करे, हिकु शिव बाबा। त असांखे बि छा करिणो आहे, बाबा ऐं माण्हू त वरी हुननि खे कोई हनुमान गणेश, लेकिन असांखे त शिव बाबा खे हुननि जे यथार्थ नाम रूप सां यादि कंदासीं त मदद बि ओतिरी मिलंदी, प्राप्ति बि एतिरी थींदी। त सोचो शिव बाबा खे यादि करणु असांजे लाइ केॾो सहज आहे ऐं केॾो नज़दीक आहे। काथे त माण्हू हनुमान जे रूप में शिव बाबा खे यादि था करनि, है न। त हनुमान खां पहिरियों त राम अची वियो, छोकी हनुमान चई कि राम जी भक्ति कंदो हुयो, राम जो सुठो भगत हुयो। त पहिरियों अगरि माण्हू हनुमान खे यादि करे त पहिरियों शिव बाबा राम की शक्ति ॾे। राम खां पहिरियों बि नारायण, नारायण खां पहिरियों बि ब्रह्मा विष्णु शंकर। त जॾहिं हुननि सभिनि खे शक्ति मिले तॾहिं वञी हनुमान वटि पहुचे, तॾहिं वञी हुननि जे भक्तनि वटि पहुचे। ऐं असां त डायरेक्ट, असां त डायरेक्ट शिव बाबा खे ई यादि कयूं। त सोचो असांजो केॾो नज़दीक संबंध आहे बाबा सां, केॾो प्यारो। वो बि बाबा असांजो बाप आहे, बाप, दोस्त आहे, टीचर, सतगुरु, साजन आहे। नज़दीक जे संबंध खे यादि करणु मुश्किल न थींदो आहे, न चाहींदे बि हुनजी यादि ईंदी आहे। ऐं प्राप्ति ॾिसो, प्राप्ति जे आधार ते यादि करण बि केॾो सहज आहे, असांखे प्राप्ति कहिड़ी थिए थी, ॿियो कुझु बि न सम्झो, लेकिन हिकु शिव बाबा जी दिलि सां यादि करो त बाबा चईंदा आहिनि हिकु बार दिलि सां मूंखे यादि करो, बसि शिव बाबा अचो, त तव्हांजो शिव बाबा सभु कमनि में मदद करे सघंदा आहिनि। बाबा चवनि था प्राप्ति खे ॾिसो, प्राप्ति जे आधार ते बि यादि करणु सहज हूंदो आहे न। ज्ञान बि अति सहज आहे, यादि बि अति सहज आहे। ऐं हाणे त ज्ञान और योग खे तव्हां अति सिखियलनि जे लाइ ज्ञान जो कोर्स 7 ॾींहंनि में ई समाप्त थी वेंदो आहे। ऐं हाणे त ज्ञान और योग जो तव्हां अति सिखियल ते ॿारनि जे लाइ ज्ञान जो कोर्स 7 ॾींहंनि में ई समाप्त थी वेंदो आहे। ऐं योग शिविर 3 ॾींहंनि में पूरो थी वेंदो आहे। त सागर खे गागर में समाए छॾियो आहे न। काथे ज्ञान सागर, बाबा जो ज्ञान ॾिसो केॾो विस्तार आहे। अगरि तव्हां बाबा जे ज्ञान जी जेकी बि पुस्तकियूं आहिनि हेॾी सारियूं न, पहिरियों ज्ञान केॾो विस्तार में हुयो, केॾी सारी पुस्तकियूं निकितल आहिनि बाबा जी, भले बाबा जे ॿार ई कढियूं अथनि,
है न। त सागर खे गागर में समाए छॾियो आहे। हाणे त 3 ॾींहंनि में कोर्स समाप्त थी वेंदो आहे। काथे काथे हिकु ॾींहं में बि माण्हू कराए ॾींदो। पाप त चईंदा आहिनि अचण वारे समय में असांजी हिकु सेकेंड जी दृष्टि सां माण्हुनि 7 ॾींहंनि जो कोर्स थी वञे। सागर खे उठाइणु मुश्किल आहे, गागर खे उठाइणु मुश्किल न आहे। तव्हांखे त सागर खे गागर में समाए करे सिर्फ़ु गागर ई ॾिनी आहे। बसि 2 शब्द आहिनि, ज्ञान ऐं योग में अची वेंदो आहे, तव्हां ऐं बाबा। त यादि बि अची वियो ऐं ज्ञान बि अची वई। त 2 शब्दनि खे धारण करणु केतिरो सहज आहे। इन करे टाइटल ई आहे सहज राजयोगी। जीअं नाम ओड़ो ई अनुभव कंदा आहियो न, ॿियो कुझु हिन सां सहज थी सघंदो आहे छा? केतिरो सहज करे छॾियो अथनि बसि बाबा ऐं असां, है न। हाणे त बाबा चईंदा न, बाबा जी लास्ट जी अव्यक्त मुरलियुनि में बि ईअं हुयो न, बसि मुंहिंजो बाबा प्यारो बाबा, मिठो बाबा। सभिनि जी दिलि में केरु आहे? बाबा। सभिनि जी दिलि में केरु आहे? बाबा। लास्ट जी अव्यक्त मुरलियुनि में इहे ई पको कराई। बाबा लास्ट में चईंदा हुया जीअं कंहिंखे बि कि बसि सुबुह जो उथी करे गुड मॉर्निंग चओ, राति जो गुड नाइट चओ। कॾहिं बि कोई प्रॉब्लम अचे त दिलि सां चओ मुंहिंजो बाबा। त बाबा जो असांखे चवनि था सहज राजयोग, अने हिन जो टाइटल ई आहे सहज राजयोगी। जीअं नाम ओड़ो ई अनुभव कंदा आहियो, ॿियो कुझु हिन सां सहज थी सघंदो आहे छा? वैसे मुश्किल छो थींदो आहे? हुनजो कारण आहे पंहिंजी कमज़ोरी। कोई न कोई पुराणो संस्कार सहज रास्ते जे विच में बंधन ठही रुकावट विझंदो आहे, है न। पंहिंजी कमज़ोरी जे कारण ई मुश्किल लॻंदो आहे। कोई न कोई पुराणो संस्कार सहज रास्ते जे विच में बंधन ठही रुकावट विझंदो आहे। ऐं शक्ति न हुजण जे कारण पत्थर खे तोड़ण लॻी वेंदा आहिनि। तोड़दे तोड़दे पोइ दिलि शिकस्त थी वेंदा आहिनि, है न। पुराणो संस्कार सहज रास्ते जे विच में बंधन ठही रुकावट विझंदो आहे न, पुराणो कोई संस्कार हूंदो आहे त। ऐं शक्ति न हूंदी आहे त पत्थर खे तोड़ण लॻी वेंदा आहिनि, ऐं तोड़दे तोड़दे दिलि शिकस्त थी वेंदा आहिनि, है न। लेकिन सहज तरीक़ो छा आहे? पत्थर खे तोड़ो न, लेकिन जंप लॻाए करे पार करिणो आहे, है न। त हाणे कोई बि स्वभाव संस्कार जो असांजे प्रगति में, पंहिंजे प्रोग्रेस में रुकावट विझंदो आहे त हुनखे जंप लॻायो, हिन ते ध्यानु ई न ॾियो, है न। जंप लॻाए करे पार करिणो आहे। इहो छो थियो? इहे छा? इहे थियणो न खपे। आख़िर इहे केसि ताईं थींदो? इहो त ॾाढो मुश्किल आहे। हीअं छो? इहे व्यर्थ संकल्प जीअं त पत्थर तोड़णो आहे। आख़िर इहा केसि ताईं थींदो? इहो ॾाढो मुश्किल आहे। ईअं छो थियो? इहे व्यर्थ संकल्प पत्थर तोड़ण जो कमु आहे, है न। कोई बि स्वभाव संस्कार अञा बि असां ते वार करे थो त तव्हां लाइट माइट थी वञो। ईअं न सोचो अञा ताईं छो थो अचे, छा न, है न। या कोई बि अहिड़ी वहिड़ी ॻाल्हि जीवन में अची वेंदी आहे त असां ईअं न सोचूं इहो छो थियो, हाणे छा थींदो। बाबा चवनि था कि हिकु शब्द ड्रामा यादि अची वञे त इहे ड्रामा शब्द जे आधार ते असां हाई जंप ॾेई सघंदासीं। हुन में जो कुझु ॾींहं व मास लॻी वेंदा आहिनि, ऐं हुन में सेकेंड लॻंदो आहे, है न। हुन में त कुझु ॾींहं ऐं मास लॻी वेंदा आहिनि, मतिलबु हुनखे पार कंदे कंदे इहो छो थियो, हाणे छा थींदो, वरी कुझु पुरुषारथ करो, इहा शक्ति उहा शक्ति। लेकिन बाबा चवंदा आहिनि कि ड्रामा चओ
ऐं हाई जंप ॾियो, उन में 1 सेकेंड लॻंदो। त पंहिंजी कमज़ोरी थी या नॉलेज जी, है न, पंहिंजी कमज़ोरी आहे न कि असां हर हिकु ॻाल्हि खे कुझु बि थिए थो ड्रामा अनुसार ई सभु कुझु थिए थो न, ड्रामा अनुसार ई असांजो पेपर ईंदो आहे। बाबा त चईंदा आहिनि न मां त कुझु कंदो ई न आहियां, बाबा त चईंदा आहिनि मां कुझु करे ई न थी, त बसि ड्रामो हलंदो थो वञे या उहा सीन ईंदी थी वञे। असां त चऊं था अरे बाबा असांजो कमु करे छॾियईं, बाबा थैंक यू, बाबा तव्हां ॾाढी मदद कई, पर बाबा त साक्षी आहिनि। बाबा चवनि था मां कुझु करां ई नथो, बसि जीअं कैसेट हले ई थी। ॿियो कमज़ोरी इहा थींदी आहे जो समय ते उहो पॉइंट टच न थींदो आहे। वैसे सभु पॉइंट्स बुद्धि या डायरी में बि ॾाढियूं हूंदियूं आहिनि, लेकिन समय रूपी डायरी में हुन समय उहो पॉइंट ॾेखारे में ई न ॾींदी आहे, है न। समय रूपी डायरी में हुन समय उहो पॉइंट माण्हुनि खे ॾेखारे में ई न ॾींदी आहे जॾहिं समय खपंदो हूंदो आहे। समय रूपी डायरी में हुन समय उहो पॉइंट ॾेखारे में न ॾींदी आहे। हिन जे लाइ सदा ज्ञान जी मुख्य पॉइंट्स खे रोज़ु रिवाइज़ करो, अनुभव में लाहींदा रहो, चेक करो, पंहिंजे खे चेक कंदे चेंज कंदा वञो, पंहिंजे खे चेक कंदे चेंज कंदा वञो। पोइ कॾहिं बि टाइम वेस्ट न थींदो, है न, ऐं थोरे सी समय में अनुभव ॾाढो करे सघंदव, है न। पोइ कॾहिं बि असांजो टाइम वेस्ट न थींदो, असां थोरे समय में ॾाढो अनुभव करे सघंदासीं, सदा पंहिंजे खे मास्टर सर्वशक्ति वारो अनुभव कंदव, सम्झो। हाणे कॾहिं बि व्यर्थ संकल्पनि जे हैमर सां समय जे पत्थर खे तोड़ण में न लॻणो आहे। व्यर्थ संकल्पनि जे हैमर सां समय खे तोड़ण न लॻी वञो। हाणे इहा मज़दूरी करणु छॾो, बादशाह ठहो। हाणे इहा मज़दूरी करणु छॾो, हाणे छा ठहो, बादशाह ठहो। जो माण्हू व्यर्थ संकल्पनि में पंहिंजो समय वेस्ट कंदो आहे न, हाणे बादशाह ठहो। त बाबा चवनि था बेगमपुर जा बादशाह आहियो त न समस्या जो शब्द हूंदो, न बार बार समाधान करण में समय वेंदो। बेगमपुर जा बादशाह आहियो त न समस्या जो शब्द हूंदो, न बार बार समाधान करण में समय वेंदो। त सदा सम्झो, मेन ॻाल्हि त आहे जॾहिं बि कोई ॻाल्हि अचे बाबा खे ॾेई छॾो, है न, बाबा खे ॾेई छॾो। ऐं बाबा जी श्रीमत अनुसार अगरि तव्हांखे पतो आहे कि हिन ॻाल्हि जे लाइ बाबा ईअं चए थी त हूअं करे वठो, नथो सम्झ में अचे त बाबा खे ॾेई छॾो। पंहिंजो समय छो असां वेस्ट करो, है न। त मज़दूरी न करो, बेगमपुर जा बादशाह ठहो, न समस्या जो शब्द बार बार समाधान करण में त न समस्या जो शब्द हूंदो, न बार बार समाधान करण में समय वेंदो। इहे संस्कार पुराणा तव्हांजा दासी ठही वेंदा, वार न कंदा, है न। कॾहिं कॾहिं असांजे मन में बि कोई आदत हूंदी आहे, कोई आवाज़ ईंदी आहे न, त पोइ उहा व्यर्थ संकल्प हलणु लॻी वेंदा आहिनि, है न। त असां फालतू ॻाल्हियुनि ते ध्यानु ई न ॾियूं, असां पंहिंजी बुद्धि खे हुन बाबा में टिकाए रखो, या जो बि तव्हां मनन चिंतन करो था, या सुठी सुठी ॻाल्हियुनि में ध्यानु ॾियो, त तव्हांजा ही जेका बि पुराणा संस्कार, इहे बि पुराणा संस्कार न हाणे थोरी सी बि आवाज़ आई, चलो ठीकु आहे, लेकिन असांजो मन बुद्धि छो वञे, चलो हीअ त ठीकु आहे कि हा आवाज़ किथां आई, त असांखे सम्झ में अची वञे हा ईअं ईअं थींदो हूंदो।
लेकिन असां पंहिंजो ध्यानु जो ओॾे खणी वञूं की हा इहा ईअं थींदो आहे न त सम्झो कोई फ्रिज मां आवाज़ु ईंदी आहे त असांखे पतो आहे फ्रिज मां कॾहिं कॾहिं टक टक जी आवाज़ु ईंदी आहे है न त लेकिन असां पंहिंजो पूरो ध्यानु ई हा ठीकु आहे कॾहिं कॾहिं ईंदी आहे ज़्यादा ई थी अचे त पोइ ध्यानु ॾियो त ईअं ई ॿाहिरि बि कोई आवाज़ूं ईंदियूं त असांखे कमु आहे त ठीकु आहे न त असां उन्हनि ते पंहिंजी बुद्धि खे छो हुते मोड़ूं त जॾहिं असां ईअं पंहिंजे ते ध्यानु ॾींदासीं तॾहिं असांजा पुराणा संस्कार असांजा दासी रही वेंदा असांजे मथां वार न कंदा त बादशाह ठहो तख़्त नशीन ठहो ताजदारी ठहो तिलकधारी ठहो बेगमपुर जो बादशाह बाप दादा जी दिल तख़्त नशीन ताजदारी विश्व जे सेवादारी जो ताज तिलकधारी आत्मिक स्मृति मां आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहे आत्मिक स्मृति जो तिलक ॿी आहे बाबा चवनि था की हाणे बाबा जर्मनी जी पार्टी सां ॻाल्हाइनि था सहज ज्ञान ऐं योग जा अनुभवी मुहूर्त आयो न बाप दादा हर हिकु श्रेष्ठ आत्मा जी श्रेष्ठ तक़दीर खे ॾिसंदा आहिनि जीअं बाप हर हिक जे मस्तक ते चमकंदो उहो सितारो ॾिसंदा आहिनि न वैसे तव्हां बि पंहिंजे मस्तक ते सदा चमकंदो उहो सितारो ॾिसंदा आहियो जीअं तव्हां बि पंहिंजे मस्तक ते सदा चमकंदो उहो सितारो ॾिसंदा आहियो न सितारो चमकंदो आहे माया चमकंदे हुए सितारे खे कॾहिं ढके त न ॾींदी आहे मतिलबु असांखे व्यर्थ ॻाल्हियुनि में त न लॻाए ॾींदी आहे चेक करो असांजो चमकंदो उहो सितारो सदा ई चमकंदो रहंदो आहे या कोई अहिड़ी वेड़ी ॻाल्हियुनि में हुनजी चमक घटि थी वेंदी आहे माया ईंदी आहे माया जी जगत जी कॾहिं ठाहींदव अॼु हाणे दृढ़ संकल्प करो कि मां मास्टर सर्वशक्तिवान ठही माया जी जगत जे ठही करे ई रहंदमि हाणे थी वियमि मां मास्टर सर्वशक्तिवान माया जी जगत जी आहियां है न ठही विया आहियो या अञा ठहिणो आहे मास्टर सर्वशक्तिवान ठही माया जी जगत जीत मां मास्टर सर्वशक्तिवान माया जी जगत जीत आहियां बाबत चवनि था मास्टर सर्वशक्तिवान ठही माया जी जगत जी ठही करे ई रहंदो त हिन सुमान जी प्रैक्टिस सां त माया जी जगत जी ठही वेंदा त असां त ॾाढे समय कई सुमान जी प्रैक्टिस करूं था त हाणे चवां मां मास्टर सर्वशक्तिवान माया जी जगत जीत आहियां हिम्मत आहे न अगरि हिम्मत रखंदव त बाप दादा बि मदद अवश्य कंदा हिकु क़दम तव्हां उठायो त 1000 क़दम बाप जी मदद मिलंदी हिकु क़दम उठाइण त सहज आहे न हिकु क़दम मतिलबु संकल्प जो हिकु क़दम उठायो है न जेसीं असां संकल्प न कंदासीं न कि मूंखे ठहिणो ई आहे मूंखे न व्यर्थ संकल्प विकल्प आसुरी विकारी जेका बि संकल्प आसुरी मत स्वभाव संस्कार हिननि खे हाणे पूरी रीति डिवोर्स ॾियणो हिननि खे पूरी रीति जलाए करे हिननि जी राख बि बाबा सागर में समाए ॾियो है न अगरि हिम्मत रखंदव त बाप दादा जी मदद बि अवश्य मिलंदी हिकु क़दम तव्हां उठायो त 1000 क़दम बाप मदद ॾींदा हिकु क़दम उठाइण त सहज आहे न त अॼु खां सभु सहज योगी जो टाइटल मधुबन वरदान भूमि सां वरदान वठी करे वञिजो अॼु खां सभु सहज योगी जो टाइटल मधुबन वरदान
भूमि सां वरदान वठी करे वञिजो। इहा ग्रुप जर्मनी ग्रुप न आहे, लेकिन सहजयोगी ग्रुप आहे। कोई बि ॻाल्हि साम्हूं अचे त सिर्फ़ु बाबा जे मथां छॾे छॾियो। जिगर सां चओ बाबा त ॻाल्हि ख़तम थी वेंदी। बाबा शब्द दिलि सां चइण ई जादू आहे। एतिरो श्रेष्ठ जादू जो शब्द मिलंदो आहे। सिर्फ़ु जंहिं समय माया ईंदी आहे न, हुन समय बाबा शब्द बि भुलाए ॾींदा आहिनि। माया पहिरियों कमु ई कंदी आहे कि बाबा खे भुलाए ॾे, त इहा अटेंशन रखिणो पए। जॾहिं अटेंशन रखंदव त सदा कमल जे फूल जे समान पंहिंजे खे अनुभव कंदव। कहिड़ो अटेंशन रखंदव? बाबा। बाबा शब्द चइण सां त उहा ॻाल्हि हेठि थी वेंदी, तव्हां मथे थी वेंदो, मतिलबु तव्हांजी स्थिति मथे थी वेंदी। कमल फूल समान मतिलबु कि असांखे उहा ॻाल्हि जा छीटा बि न लॻंदा। चाहे माया जी समस्याउनि जे कीचड़ केतिरा बि हुजनि, लेकिन तव्हां यादि जी आधार ते कीचड़ सां सदा सेफ परा रहंदा। तव्हांजो ही चित्र आहे न कमल पुष्प। इन करे ॾिसो जर्मनी वारनि झांकी में कमल पुष्प ठातो अथनि। सिर्फ़ु ब्रह्मा कमल पुष्प ते वेठा आहिनि या तव्हां बि वेठा आहियो। कमल पुष्प जी स्टेज तव्हांजो आह्वान थी करे। कमल पुष्प जी स्टेज तव्हांजो आह्वान थी करे। सोचो कमल पुष्प जी स्टेज। बाबा कॾहिं कॾहिं चईंदा आहिनि न, प्रकृति बि सोचे थी कॾहिं मुंहिंजो मालिक मुते राज्य कंदो, है न। अहिड़ी ॻाल्हियूं चलो वीचार करो बाबा छा था चवनि। कमल पुष्प जी स्टेज मतिलबु उहा स्टेज बि चए थी कॾहिं इहा मूंखे प्राप्त करनि, है न। त बाबा चवनि था कमल पुष्प जी स्टेज तव्हांजो आसन आहे। आसन खे कॾहिं भुलिजणो न आहे, त सदा चेयरफुल रहंदो। सदा चेयरफुल रहण लाइ जो बि ॻाल्हि आहे बाबा खे ॾेई करे तव्हां सदा चेयरफुल रही सघंदा आहियो। सदा कमल पुष्प जे आसन ते विराजमान थी सघंदा आहियो। त कॾहिं बि कंहिं बि ॻाल्हि में हलचल में न ईंदव। सदा हिकु ई मूड हूंदो, चेयरफुल। सभु ॾिसी करे तव्हांजी महिमा कंदा। इहे त सदा सहजयोगी, सदा चेयरफुल आहे, इहे चईंदा। सम्झो? कमल पुष्प जे आसन ते सदा रहो, सदा चेयरफुल रहो, सदा बाब शब्द जे जादू जो खे क़ाइमु रखो। ये 3 ॻाल्हियूं यादि रखिजो। कहिड़ी कहिड़ी ॻाल्हियूं? सदा कमल पुष्प जे आसन ते वेठा हुजो, सदा चेयरफुल रहो, सदा बाबा शब्द जे जादू खे क़ाइमु रखो। कोई भी ॻाल्हि अचे बाबा, और सदा खुद के कमल पुष्प जे आसन ते समझो, सदा ही चेयरफुल रहो। सदा ही त बाबा हाणे चवनि था इहे 3 ॻाल्हियूं यादि रखणियूं आहिनि। जर्मनी वारनि जी विशेषता इहा आहे जो मधुबन में ॾाढो प्यार सां भॼी करे आकर्षित थी ईंदा आहिनि। मधुबन सां प्यार अर्थात बाप सां प्यार। बाप दादा जो बि एतिरो ई ॿारनि सां प्यार आहे। बाबा जो ज़्यादा प्यार ज़्यादा आहे या ॿारनि जो, त कंहिं चई बाप जो। तव्हांजो बि बाप सां पदम गुणा ज़्यादा प्यार आहे न।
बाप त सिधा ॿारनि खे अॻियां रखंदा आहिनि। ॿार बाप जा मालिक आहिनि। ॾिसो तव्हां विश्व जा मालिक ठहींदो, बाबा मालिक ठहींदो न, बाबा ठाहींदो आहे। त तव्हां अॻियां थियो न। एतिरो प्यार बाप जो आहे ॿारनि सां। हिकु जनम जी तकदीर न आहे, हिकु जन्म जी तकदीर न आहे। बाबा चवनि था 21 जन्मनि जी तकदीर ऐं अविनाशी तकदीर आहे। इहा गारंटी आहे। जर्मनी ग्रुप खे कमाल ॾेखारणी आहे। जीअं हाणे महिनत करे गीता जे भॻवान जी चित्र ठाहिया न, ईअं कोई नामी गिरामी व्यक्ति कढो जो आवाज़ कढे कि हा गीता जो भॻवानु शिव आहे। बाप दादा ॿारनि जी महिनत खे ॾिसी ॾाढो मुबारक ॾींदा आहिनि। कल्ह बि बाबा चई न, गीता जो भॻवानु सिद्ध करण लाइ छा करिणो पवंदो? पहिरियों बाबा खे सिद्ध करो कि भॻवानु हिकु ई हूंदो आहे, पोइ गीता जो भॻवानु सिद्ध थी वेंदो। बाप दादा ॿारनि जी महिनत खे ॾिसी ॾाढो मुबारक ॾींदा आहिनि। टॉपिक ॾाढी सुठी चुनी आहे। हिन टॉपिक खे सिद्ध कयो त सॼे विश्व में जय जयकार थी वेंदी कि गीता जो भॻवानु केरु। जीअं हाणे महिनत कई, वैसे ॿियो बि महिनत करे आवाज़ु बुलंद करिणो आहे। वीचार सागर मंथन करणु सुठो कयो। चित्र ॾाढा सुठा ठाहिया आहिनि। बाप दादा हर स्थान जी रिज़ल्ट कंहिं आधार ते ॾिसंदा आहिनि। हुन स्थान जो वायुमंडल व परिस्थिति कहिड़ी आहे, उन आधार ते बाप दादा रिज़ल्ट ॾिसंदा आहिनि। बाबा हर स्थान जी रिज़ल्ट कंहिं आधार ते ॾिसंदा आहिनि कि उन स्थान जो वायुमंडल ऐं परिस्थिति कहिड़ी आहे। अगरि सख़्त धरनी में सां कलराठी ज़मीन में 2 फूल बि निकिता त उहो 100 खां बि ज़्यादा आहिनि। बाबा 2 खे न ॾिसंदा, लेकिन 100 जे बराबरि ॾिसंदा आहिनि। केतिरो बि नंढो सेंटर हुजे, नंढो न सम्झणो आहे। काथे क्वालिटी आहे, काथे क्वांटिटी आहे। जिते बि ॿार वेंदा हुते सफलता असांजो जनम सिद्ध अधिकार आहे। ॿियो प्रश्न बाबा खां के पुछियो, कंहिं डबल स्वरूप सां सेवा करो त वृद्धि थींदी रहंदी। रूप पसंदि ठहो, ॿई स्वरूप सां सेवा करो। दृष्टि सां सेवा, मुख सां बि सेवा। हिकु ही समय रूप अर्थात आत्मिक स्वरूप भी सभिनि जो ॾिसो। दृष्टि द्वारा सेवा ऐं मुख जी सेवा कंदा हलो, ॿियनि खे ज्ञान रतन ॾींदा हलो, त 2 सेवायूं थी वई कि आत्मिक स्वरूप भी ॾिसो, रूप भी, दृष्टि सां भी सेवा करो और मुख सां भी सेवा करो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।